पाक अफगान सरहद वेझो संबास में क्लियरेंस ऑपरेशन 14 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन 8 ऐं 9 अगस्त की रात कयो वियो। 14 भारती हिमायत याफ्ता दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR मूजिब अगराई कंदड़नि खिलाफ़ ऑपरेशन में मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंगवती 47 थी वियो। सिक्योरिटी फोर्सेस मुल्की सरहदुनि जो बचाव करण लाइ पुरज़म आहिनि। फोर्सेस अमन इस्तेहकाम तरक्की के नुक़सान पहुचाइण जी कोशिश के नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहिनि। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ भारती एयर चीफ जी दावाउनि खे खिल जोॻो करार ॾींदे ॿिन्ही मुल्कनि जे जहाज़नि जे मौजूदा ज़ख़ीरे जी आज़ादाणी तस्दीक़ जो चैलेंज ॾेई छॾियो। चवे थो भारत न को पाकिस्तानी जहाज़ किरायो आहे न ई को तबाह कयो आहे। पाकिस्तान 6 भारतीय जंगी जहाज़ ऐं S-400 फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम तबाह कयो आहे। पाकिस्तान फौरी तौर ते आलमी मीडिया खे तफ़सीली टेक्निकल ब्रीफिंग ॾिनी आहे। गैर जानिबदार मुशाहिदे कंदड़ भारत जे केतिरनि ई जहाज़नि समेत राफेल जे नुक़सान जो एतिराफ़ कयो आहे। आलमी अॻवाननि, भारतीय सियासतदाननि ऐं गैर मुल्की इंटेलिजेंस रिपोर्टुनि में बि एतिराफ़ शामिल आहिनि। शादमान ऐं जिना हाउस केसनि जो जेल ट्रायल मुकमल। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शाह महमूद कुरैशी ऐं डॉक्टर यास्मीन राशिद समेत 19 जवाबदारनि जो ट्रायल थियो। अदालत वकीलनि जा दलील मुकमल थियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। PTI अॻवान उमर अयूब जूं जिना हाउस अस्करी टावर हमलो ऐं शादमान थाणे के साड़ण वारनि केसनि में ज़मानत जूं दरख़्वास्तूं रद्द। अबूरी ज़मानत जो मुद्दो ख़त्म थियण ते उमर अयूब अदालत में पेश न थियो। संदसि वकीलनि हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त कई। अदालत छूट जी दरख़्वास्त रद्द कंदे उमर अयूब जी ज़मानत जूं दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। अदालत जो चवणु आहे त अदालत मां सज़ा अची चुकी आहे त जवाबदार कोर्ट आॾो सरेंडर करे। सज़ा मिलियल जवाबदार खे हिफ़ाज़ती राहदारी ज़मानत नथी मिले। सरेंडर खां पहिरियां जवाबदार अपील बि दाख़िल नथो करे सघे। KP हुकूमत किराइण जी साज़िश न पियो करे। अली अमीन गंडापुर सुठो ॿार आहे, उहो असांजा टास्क पूरा कंदो रहंदो आहे। 9 मई ते शहीदनि जी मज़ारुनि जी बेहुरमती कई वई। जेके माण्हू माज़ी में चवंदा हुआ NRO न वठंदा, अॼु पाण घुरी रहिया आहिनि। PTI वारा अदालतुनि खां रिलीफ वठनि, खेनि NRO न मिलंदो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं भिटशा में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं मुल्क में सज़ा ऐं जज़ा जो निज़ाम हुजणु घुर्जे। जिन माण्हुनि ग़लति कम कया उन्हनि खे सज़ा ज़रूर मिलंदी। ख़दशो आहे त PTI पाण KP जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आणींदी। जेको KP में अमुन आणींदो उन जो साथ ॾींदासीं। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 282 उर्स जूं तक़रीबूं शुरू। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। गवर्नर लतीफ़ी राग ॿुधो, ग़रीब औरतुनि में कपड़ा विरहाया ऐं सकाफ़ती ॻोठ जो इफ़्तिताह पिणु कयो। गाॾी जी नंबर प्लेट जो को मसइलो न आहे। अजरक सिंधी सकाफ़त जो अहञाण आहे। इहा सकाफ़त 5000 वरिय पुराणी आहे। सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जूं भिटशा में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि, उन्हनि में को फ़र्क़ु नाहे। कराची में समूरियूं बदमाशूं बंदि करे छॾियूं आहिनि। जश्न आज़ादी जी तक़रीबुनि लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां सहकार कयो पियो वञे। अवाम खे अपील आहे त जश्न आज़ादी जी तक़रीबुनि में शिरकत करे। जश्न आज़ादी जे मौक़े ते रांदियुनि जा मुक़ाबला ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम कराए पिया वञनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी मीडिया ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त मार्काइट जी ख़ुशी में जश्न आज़ादी मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कोशिश आहे त हर प्रोग्राम बाद आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो थिए। PP अॻवान रज़ा हारून चयो त पाकिस्तान भारत खे बदतरीन शिकस्त ॾिनी। जश्न आज़ादी भरपूर नमूने मल्हाइण सां दुनिया में पाकिस्तानियुनि जो घाट ऊचो थींदो। अचो त आज़ादी जो जश्न भरपूर नमूने मल्हायूं।
सूबे वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त हैदराबाद में जश्न आज़ादी जे हवाले सां शानदार ऐं तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। अॼु एक्सपो सेंटर कराची में पाकिस्तान जो वॾो मुशाइरो आहे। सिंध हुकूमत पारां सुभाणे सखर में भी तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद करायो पियो वञे। 13 अगस्त ते कराची के नेशनल स्टेडियम में ख़ास तकरीब कोठाई वेंदी। पहिरियों भेरो पाकिस्तानी क़ौम आज़ादी के ॾींहं जे हवाले सां डिघे अरसे वारियूं तकरीबूं मुनक़िद करे रही आहे। हथियारबंद फौज पारां हिंदुस्तान के ॾिनल बदतरीन शिकस्त ते सॼी क़ौम ख़ुशियूं मल्हाए रही आहे। बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिट्टी में मिलाए छॾियो। पाकिस्तान तोड़ण की कोशिश कंदड़नि खे मार्काए हक़ में जवाब मिली वियो। बलूचिस्तान के कमज़ोर करण की साज़िश कई पई वञे, पर बलूचिस्तान की अवाम के पाकिस्तान का परे करण की साज़िश कामयाब न थींदी। दुश्मन सूबे अंदर घरू वेड़ चाहे थो। सिंध हाई कोर्ट एक्स कैडर औहदनि लाइ जजिस नामज़द करे छॾिया। मेंबर इंस्पेक्शन टीम 1 कानून वारी ऐं इंसाफ़ वारी वज़ारत खे ख़त लिखी छॾियो। MIT मौजूद सिंध हाई कोर्ट जी चीफ जस्टिस ख़ासि अदालतुनि ऐं ट्रिब्यूनल्स लाइ जजिस जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। जहांगीर अहमद दायो बैंकिंग कोर्ट 7 ऐं रहमतुल्लाह मोरियो बैंकिंग कोर्ट लाड़काने लाइ नामज़द। नौशाबा काज़ी बैंकिंग कोर्ट 4 कराची ऐं अमीना नज़ीर अंसारी खे स्पेशल कोर्ट एंटी करप्शन 2 लाइ नामज़द कयो वियो। सुरिया महबूब एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कराची ऐं शाज़िया आसिम लेबर कोर्ट 2 लाइ नामज़द। ज़फ़रुल्लाह सोलंकी के हद दाख़िलनि जे ख़ात्मे बाबति स्पेशल कोर्ट हैदराबाद ऐं जावेद इकबाल के लेबर कोर्ट 7 लाड़काणो लाइ नामज़द कयो वियो। रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब कुरैशी कस्टम एंड एंटी स्मगलिंग कोर्ट लाइ नामज़द। DGISPR रावलपिंडी मेडिकल यूनिवर्सिटी में शागिर्दनि सां ख़ासि डेक। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ ॻाल्हि ॿोल कई। सवालनि जवाबनि जो सेशन भी मुनक़िद। शागिर्दनि की भरपूर पज़ीराई, क़ौमी जज़्बे जो भरपूर इज़हार। शागिर्दनि जो चवणु आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ उथंदड़ हर मेरी अख ख़िलाफ़ हू पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार वाक़िअनि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल। केंगरी वेझो ॻोठ अली हैदर जलबाणी में जलबाणी बिरादरी जी मिंदुरनि में प्लाट जी मालिकी तां झेड़ो थी पियो। फायरिंग सबबि रिमशा जलबाणी क़त्ल थी वई। चापुर चाकर भरिसां ॻोठ बेड़ो मलाकीरो में रस्ते जे तकरार तां कीरिया बिरादरी जी मिंदुरनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि मोहम्मद ईसा कीरियो क़त्ल थी वियो। हबीबुल्ला कीरियो इमरान कीरियो ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मीन खे गणती जोगे हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कानपुर के कच्चे वारे इलाइक़े में पुराने तकरार त नौजवान क़त्ल। पंजमेल वारे इलाइक़े में सोबल बडाणी जतोई के गोलियुनि जो खाज बणायो वियो। मक़तूल जे सौट जो चवणु आहे त लई बडाणी जे धुर हमलो करे नौजवान खे क़त्ल कयो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार वाक़िअनि में नारी समेत 3 ॼणनि ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ हुसैन बख्श वासी मोहम्मद मूसा ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त नौजवान शादी न कराइण सबबि ख़ुदकुशी कई। मीरवा गोचाणी ॻोठ बाबू थेबो जो रवासी नौजवान मोहम्मद शाह घर अंदर फाओ खाई आपघात कयो। वारसन मौजूद नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। जैकबाबाद में नारी घर वारनि सां कावड़जी आपघात करे छॾियो। ॻोठ भले ॾिनो आबाद में समीना जखराणी पाण खे गोली हणी ज़िंदगी जो अंत आंदो। कोटड़े में टेलीग्राफ कॉलोनी रहवासियों जो बिजली की बंदिश खिलाफ इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफिक मुअत्तल। टेलीग्राफ कॉलोनी जी 15 ॾींहनि खां बिजली बंद थियण खिलाफ इलाइक़े वासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणे सबबि कोटड़ी जामशोर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ख़राब थियल ट्रांसफार्मर ठहिराए बिजली बहाल कई वञे। पाकिस्तान टिनि वनडे मैचिस की सीरीज़ की पहिरीं मैच में वेस्टइंडीज़ के 5 विकेटुनि शिकस्त ॾेई छॾी। पहिरियां खेॾंदे वेस्टइंडीज़ पाकिस्तान के 281 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। डेब्यू कंदड़ पाकिस्तानी बैट्समैन हसन नवाज़ 3 रन्सूं ठाहियूं। साइम अयूब 5, अब्दुल्ला 29 ऐं बाबर 47 रन्स ठाहे आउट थिया। सलमान आगा 23 ऐं कप्तान रिज़वान 53 रन्सूं ठाहियूं। सगन बाहिरन जहेड़ो वरी कोन मिलंदे। सगन बाहिरन जहेड़ो वरी कोन मिलंदे। भेण बाहिरन जहेड़ो
ऐं हिंदू बिरादरी तरफ़ां अॼु रक्षाबंधन जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी जूं भेनरूं पंहिंजे भाउरनि जे साॼे हथ ते राखी ॿधे संदन वॾी ॼमार लाइ प्रार्थनाऊं करे रहियूं आहिनि। राखी ॿधण दौरान भेनरूं भाउरनि खे मिठाई खाराए ख़ुशियूं मल्हाईंदियूं आहिनि ऐं भाउर पंहिंजी भेनरुनि खे तोहफ़ा ऐं ख़र्ची ॾींदा आहिनि।